एक सालाना पुलिस जी मतो जे बानन मो तो आके खा तो के मारिंदा से इनी कंदा से माके धमकी देनता आज माथा गुरी आने उन्हनि मो मथो अची वे छोकरो माके इनी बचायो तो न माके आज अगवा करे कणी पिया वने माथा घणी नाजायज़ी कई त मुझे लटा पाड़े त न तो कीअं ॾेखारे त मुझे लटा पाड़े मुझे मथे में मुका आया तन उन्हनि मो छोकरो अची वियो उन जे मथे के भी धक्का आया तन हे भी शायद गवाह मुझे मायम त लेडीज वतल या माजम ता शाम को था विरोध था त किने ता पंजो मसलो माजम माई से किने ता पंजो माजम पंजो ता ॿुधाए थी ता SHO अनवर अली बिरोई मथां FIR कराईंदड़ औरत ज़ुबैदा जमाली मथां 62 माण्हुनि पारां मुबैना हमिलो कयो वियो। मुतासिर औरत ज़ुबैदा जमाली पंहिंजे वकील अज़हर कलोड़े सां गॾिजी प्रेस क्लब शदात कोट पहुती ऐं मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 20 सेक्शन थाणे जी हद टावरी शाख वटां 3 गुट ॿधल माण्हू मथां हमिलो करे मथे में धक हयां जंहिं मां ज़मीन ते किरी पियसि। उन दौरान मज़कूरा हमलियावरनि मूंखे मौतमार धमकियूं ॾींदे चयो त अगरि तूं SHO अनवर बिरोई मथां दाख़िल करायल केस तां हथ न खयो त तोखे मारे छॾींदासीं। हुन चयो त मां SHO अनवर बिरोई मथां दाख़िल कयल केस तां कॾहिं बि हथ न खणंदुसि। हुन SSP कंबर शदात कोट खां नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ इंसाफ़ करण जो मुतालबो कयो।